सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आरूप सिंधी ऐं दोस्तनि साथियुनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिब आहियां ऐं सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु सिंध जे कोट ऐं क़िला बंदरगाह जेको मुंहिंजो किताबु आहे उन मां हिकु बाब आहे अघाम कोट। माना ही सिंध जी तमदुन जो हिकु शाहकार, सिंध जे तमदुन जो हिकु विरसो आहे। उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। अघाम कोट माना सिंध जे जेको ॾखण सिंध जो आहे इलाइक़ो, उन में हिकु क़दीम शहर तारीख़ी वापारी ऐं तमदुनी लिहाज़ खां अहमियत जो हामिल रहियो आहे अघाम कोट। पाण अॼु हिन ॻाल्हि ॿोल में अघाम कोट जी जाग्राफी हैसियत, तारीख़ी पस मंज़र, आसारनि जी मौजूदा हालत ऐं उन जे ज़वाल जा सबब बयानु कंदासीं। पंहिंजे हिन ॻाल्हि ॿोल जो मक़सदु आहे अघाम कोट जी अहमियत खे उजागर करणु ऐं उन जे तहफ़ुज़ लाइ इल्मी बुनियादनि ते बहस मुहैया करणु। अघाम कोट आहे हैदराबाद, सिंध जे शहर हैदराबाद खां 39 किलोमीटर ॾखण ओभर तरफ़ मातली तालुके जे दहे अघामाणीअ में। हीउ शहर दरिया जे वेझो हुजण सबबु वापार लाइ मौज़ून हुयो, जिते सामूंडी बंदर ऐं दरियाई पतन मौजूदु हुया। हिन जे वापारी मरकज़नि जो, हिन शहर जा वापारी मरकज़ हुया, उन्हनि जो हिसो हुया। अघाम कोट ते इहो नालो कीअं पियो, उन बाबति मीर अली शेर कान्यो लिखे थो त अघाम कोट जो नालो राजा अघाम लोहाणे जे नाले पोयां, जेको राय घराणे जे दौर में लोहाणे परगिणे जो हाकिम हुयो। अली शेर कान्यो पंहिंजी किताब में लिखे थो। अघाम कोट जा जेके खंडर आहिनि क़दीम आसार लॻभॻि 200 एकड़नि ते फैलियल हुया। पहिरियां त 200 एकड़नि ते हुया, पर हाणे उहे वञी 65 एकड़नि ते बाक़ी रहिया आहिनि। माण्हुनि कब्ज़ा करे छॾिया, ज़रई ज़मीन करे छॾी, हुकूमत इन पासे तवजो न ॾिनो। हाणे हिते अघाम कोट जा जेके दड़ा आहिनि उन्हनि जी बुलंदी 5 फुटनि खां 40 फुटनि ताईं आहे, जिन में जामिया मस्जिद, क़बरूं ऐं फिटल इमारत बि शामिल आहिनि। इमारतूं मुख़्तलिफ़ इमारतूं फिटल। मक़ामी जेके माण्हू आहिनि उन्हनि जी ज़रई सरगर्मियुनि सबबु केतिरा ई आसार मिटी सां मिली विया आहिनि, जंहिं करे तारीख़ी माॻ जी सुञाणप ख़तरे में आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच 1959 में अघाम कोट जा आसार ॾिठा हुआ, उते वियो हो, उन्हनि खे विज़िट कयो, जिते हिन किले जे चइनी बुर्जनि जा बुनियाद, मस्जिदूं ऐं मज़ारूं ॾिठियूं। हू लिखे थो त किले सां लॻ ओभर तरफ़ आसार घणा हुया, पर सभु ज़बून थी चुका आहिनि। अघाम कोट जे आसारनि में मखदूम इस्माइल जी मज़ार आहे, कोरी फ़क़ीर जी क़बर आहे, शेर फ़क़ीर जी मज़ार आहे, 3 कुबनि वारी मस्जिद आहे, जामिया मस्जिद आहे ऐं पीर हुसैन शाह जी चौखंडी शामिल आहिनि। हीअ माॻ न सिर्फ़ु तारीख़ी पर मज़हबी ऐं सक़ाफ़ती लिहाज़ सां बि अहमियत रखनि था, जिते मक़ामी माण्हू अॼु बि ज़ियारत लाइ अचनि था। अघाम कोट जे आसारनि जा ज़वाल जा कहिड़ा सबब आहिनि? हीअ आसार हिकिड़ो त अघाम कोट ख़ुदि तबाह थियो, पोइ वरी उन जे जेके आसार बचा उहे ज़वाल पज़ीर थी विया। हिकिड़ियूं ज़रई सरगर्मियूं ऐं ज़मीन जे ग़ैर क़ानूनी कब्ज़नि सबबु ही माॻ पंहिंजो जेको आहे सो ज़वाल पज़ीर थियो। हिन माॻ जा जेके हिसा हुया उहे ख़तमु थी विया हलिया माण्हुनि ताईं। हींअर उहे ज़रई ज़मीन जी शिकिल मौजूदु आहिनि। औक़ाफ़ खाते जी गैर फ़ालियत सबबु हिन क़दीम माॻ जो नुक़सानु पहुतो। मक़ामी सतह ते शऊर जी खोट ई इन सबबु अघाम कोट खे नुक़सानु पहुतो, न त इन जी खोटराई कराए क़दीम आसारनि वारे खाते तरफ़ां उन जी पूरी तारीख़, सिंध जी तारीख़ जे हवाले सां तमामु बहितरीन नमूने सां ॼाण मिली पई सघी। बि एॾो मतिलबु जेको कोन हुयो माॻ। हाणे इन ई सूरत हाल खे ॾिसंदे तजवीज़ असां इहा ॾींदासीं त आसारनि जी दस्तावेज़ जी रिकॉर्डिंग कई वञे, डिजिटल नक्शा तयारु कया वञनि, मक़ामी तइलीमी इदारनि सां गॾु शऊर खे, माण्हुनि जे शऊर खे वधाए त इन्हनि माॻनि जी ख़ुदि पाण बि हिफ़ाज़त कनि। आसार क़दीमा खातो ऐं औक़ाफ़ खाते जे विच में हम आहंगी पैदा कई वञे
त आसार क़दीमा ऐं औक़ाफ़ खातो जिन माॻनि जी निशानदेही कनि था अलॻि अलॻि, उन्हनि खे गॾाए करे उन्हनि जे तहफ़ुज़ जो बंदोबस्तु कयो। अगहमकोट सिंध जे ॾाखिणी तमदन जो हिकु अहम हिसो आहे जेको वापारी, सियासी ऐं मज़हबी लिहाज़ सां तारीख़ी अहमियत रखे थो। पंहिंजी इन ॻाल्हि मां इहो वाज़िह थिए थो त अगहमकोट जे तहफ़ुज़ लाइ इल्मी इदारे ऐं मक़ामी सतह ते गॾियल कोशिशूं ज़रूरी आहिनि त जीअं हीउ विरसो ईंदड़ नसुलनि लाइ महफ़ूज़ रही सघे। हाणे हीउ अगहमकोट जे हवाले सां तव्हांखे जेके काफ़ी मवाद मौजूदु आहे, बलोच डॉक्टर नबी बख्श बलोच इन ते लिखियो आहे, तफ़्तुल क़ुरान में इन जो ज़िक्र आहे जेको सिंध अदबी बोर्ड शाया कयो आहे, तारीख़ी किताब। ऐं इन खां सवाइ जेके विकीपीडियाज़ आहिनि उन ते बि आहे, मुख़्तलिफ़ अख़बारनि में बि इन बाबति मवाद मौजूदु आहे। हिन माॻ ते वधीक तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे, ख़ासि करे उन जी जेको आहे सो क़दीम आसारनि वारे खाते तरफ़ां खोटराई कराई वञे ऐं इन बाबति वधीक मालूमात जीअं असांजे तारीख़ जो हिसो बणिजी सघे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।